कंदा आहियूं पाण मुंहिंजो जेको रवैया आहिनि उहे हुकुमराननि में पाण खे चइबो आहे न त बाबा पैसा कॾहिं वापसि कंदे कर्ज़ जा चवंदा कमांद लहंदो पोइ तारीख़ थोरी ॾींदा आहियूं कमांद लहंदो कॾहिं मिलंदासीं ईद खां पोइ त 100 तारीख़ूं आहिनि 12 तारीख़ 21 कोन चवंदा आहियूं ईद खां पोइ शाम जो मिलंदासीं शाम जो केॾी महिल ॾिसो पैसा तुंहिंजा सोन आहिनि केॾांहुं कोन विया आहिनि तोखे पैसा वापसि ॾिबा पर पोइ ॾींदो वाइदो कोन कंदा आहियूं त करे कहिड़ी तारीख़ ॾींदासीं त सॼो कमु ईअं आहे हुकुमरान ॾिसंदा सिंधी माण्हू ईअं आहिनि त हू बि तव्हां सां ईअं था हलनि सिंधियो तव्हां सिर लॻे तव्हांजो ॾाढो फ़िक्र आहे ॿोॾि जो पाणी इनशाला निकिरी वेंदो पोइ ॿोड़ींदा हीअ तव्हांजो सॼो तर तव्हांजे हिन इलाइक़े जूं मेड़ जूं जेके जमूरत में वेठा आहिनि जी क़ुर्बानी मेड़ जे माण्हुनि जी आहे सॼे मुल्क ते थोरा आहिनि मेड़ जा बोरे जा दादू जा लाखाट जा केसारा जा ब्रह्माणी ॻोठनि जा इहे सॼे सिंध जा माण्हू जमूरियत लाइ विड़िया उन्हनि जमूरियत लाइ विड़ंदड़ माण्हुनि खे ॿोड़ंदो वञे मेड़ ॿुॾल केनशा ॿुॾल पाणी बीठो आहे रस्ते ते अचा पियो हाणे ॿिन्ही पासे जो पाणी बीठो आहे त फसल किथां थींदा माण्हुनि जूं ज़मीनूं किथां आबाद थींदियूं माण्हुनि जो गुज़र कीअं थींदो कंहिंजे न्याणी जी शादी हूंदी कंहिंजी माउ जे बीमारी ऐं ऑपरेशन जो इलाजु हूंदो कंहिंजे पीउ वीचारे कंहिंखां कर्ज़ु वरितो हूंदो वापसि करिणो हूंदो बचा लंघण आहिनि रोज़गार नौकिरियूं विकामियूं वञनि पाणी बीठो आहे लातल लुकनि मश्करी पिया कनि हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि वज़ीर आला हुकुमरान पार्टी जे उहिदेदारनि खे मुबारक थो ॾिए हुकुमरान पार्टी जा उहिदेदार वज़ीर आला खे मुबारकबाद पिया ॾियनि तव्हांजा MNA MPs किथे आहिनि MNA MPs हींअर जा ऐं MNA MPs जेके माज़ी में खटिया आहिनि ऐं MNA MPs जेके हींअर ॿिए नंबर ते था अचनि उहे सभु किथे आहिनि का पुछे ई कान्हे सिंध असेंबली में तव्हांजी ॻाल्हि ई कान्हे पोइ सिंध असेंबली जे इजलास में हींअर ताज़ो वेही सिंध जे अख़्तियार वफ़ाक़ खे ॾियण जो ऐलान कयो करारदाद पास कयूं पहिरीं चयो अरिड़हीं तरमीम पोइ वरी सिंध जा वसीला वफ़ाक़ खे लिखी ॾेई ये असेंबली जा इजलास थिया। Like and subscribe to our channel Newsline 1.